मदे जी मावा सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त मदे जी वेझो मदरसा फैज़ान कासमिया जिंदोदिरो बाईपास ते 21 रमज़ान मुबारक जे सिलसिले में अफ़्तार पार्टी ऐं ख़त्मुल क़ुरान जे सिलसिले में हिकु अहम तक़रीब मदरसे जे मोहतमिम फ़क़ीर सारंग अली भुट्टो कासमी जी मेज़बानी में थी गुज़री। हिन तक़रीब में साईं सखी बादशाह मशहूरनि वारा, साईं अब्दुल मजीद मशहूरी दरगाह आलिया मशहूर शरीफ़, मौलाना हाफ़िज़ नेमतुल्लाह पंवर, फ़क़ीर वज़ीर जोश जूणे सिंध जो मशहूर नातख़्वान सरफराज़ अहमद कासमी गंबट वारा, फ़क़ीर मोहम्मद हसन जतोई, फ़क़ीर मुख़्तियार भुट्टो, बदर सरकार भुट्टो, फ़क़ीर इक़बाल भुट्टो समेत ॻोठ तोड़े पसगरदाईअ मां समय माण्हुनि शिरकत कई। ओ रहमत जो महीनो वदा रमज़ान वञे थो, अॼु मोटियो पंहिंजे मुल्क ते महिमान वञे थो, अॼु मोटियो पंहिंजे मुल्क ते महिमान वञे थो, महिमान वञे थो, महिमान वञे थो, महिमान वञे थो। ओ जन सारो महीनो रुगो रोज़न में गुज़ारियो, क़ुरआन तरावी ऐं नफ़लन में गुज़ारियो। ओ छन सारो महीनो रुगो रोज़न में गुज़ारियो, क़ुरआन तरावी ऐं नफ़लन में गुज़ारियो। अॼु तन ते कयूं ख़ूब हू एहसान वञे थो, अॼु मोटियो पंहिंजे मुल्क ते महिमान वञे थो। ओ बस थींदा भला रे संवरी भाग ते भेरा, ऐं जन जी हयाती रही जेके रहिया जीअरा, हिन वक़्तु हितां जीअरे अहिड़ो जवान वञे थो, अॼु मोटियो पंहिंजे मुल्क ते महिमान वञे थो, अॼु मोटियो पंहिंजे मुल्क ते महिमान वञे थो। तदायती सबका बुख न बासे का, जेही तेही ज़ात जी जुम्बश नाहे जाए, मूसी हले सा जेका जी बिठो न करे। मुंहिंजा सॻड़ा साईं, हर महीने जो पंहिंजो पंहिंजो शरफ़ थींदो आहे। ही भलारो महीनो, इन जी वॾी अज़मत आहे। हिन ई महीने में क़ुरान शरीफ़ जो नुज़ूल थियो, हिन ई महीने में शेर ख़ुदा हज़रत अली करम लाइ वजह जी शहादत थी। ही महीनो बरकतुनि वारो रहमत भरियो महीनो आहे, ऐं असीं मुस्लिम भाइरनि खे इहा गुज़ारिश कंदासीं त सुहिणा जिन रोज़ा रखिया आहिनि, पर जेके रहिजी विया आहिनि, या अली जेके रहिजी विया आहिनि, त सुहिणा हर हिकु ॾींहं जो पंहिंजो पंहिंजो शरफ़ अथव। अवां रोज़ो रखो, तमामु जादी मक़ासिद पूरा अता फ़रमा मुंहिंजा साईं, नेक अमलनि जी तौफ़ीक़ अता फ़रमा मुंहिंजा साईं। ऐं हीअ जेके लंगर में जन जन बि हिसो वरितो आहे, उन्हनि जे माल में रिज़्क़ में बरकतूं अता फ़रमा, उन्हनि जो पंहिंजे बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए मुंहिंजा मालिक ख़ालिक। ऐं जतोई फ़क़ीर आहे, उन्हनि जो कुझु नुक़सानु थियो आहे मुंहिंजा साईं, उन्हनि खे बि महिरबानी अता फ़रमाए, पंहिंजो रहम करम अता फ़रमाए मुंहिंजा साईं, सभिनी जी जाज़ी मक़ासिदनि खे पूरो अता फ़रमाए। अल्लाहुम्म इन्नी लका समतु व बिका आमनतु व अलैका तवक्कलतु व अला रिज़्क़िका अफ़्तरतु। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यदना मुहम्मद व बारिक व सल्लिम तस्लीमा वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।